मदीने शरीफ मां निकतुस 1991 जी गाल हज अदा कयोसी हाने वापस वञा पियो जिते बस हुजे हिनो बस वडी एयर कंडीशन सो मुखे चयूं त सही तू अॼु ड्राइवर सां वेह पता निंड अचे रात जो सफर आ तव्हां अरबी में सां ॻाल्हाईंदा हलो पोइ ते सॼी जमायत 45 हाजी हुजनि गॾु मुखे अॼु बिहारियो सुभान अल्लाह मदीने मां निकरण इश्क वारा जिन खे सिक्का मदीने जी हज़रत सी मशहूरी साहब रहमतुल्लाह अलैह मियां मोहम्मद कासिम साईं मशहूरन वाला फरमाइंदा पुट जवान हिकड़े टाइम ते मरी वञन एतिरो दुख न थींदो जेतिरो आशिक खे मदीनो छॾण ॾुखियो लॻंदो इश्क वारा रोवन पिया कि नातू पिया पढ़न विछोड़े जा गज़ल पिया पढ़न गाड़ी निकती मदीना मुनव्वरा मछा कलाक मुनो कलाक हली सजड़ी हवा आखिर माण्हुनि खे निंड अची वई सब निंड पइजी विया ड्राइवर जेको गाड़ी पियो हलाए मुखे चई त सही मुखे का नात ॿुधा समझी वियुस त इश्क वारो समझी वियुस त मुस्तफा जे मोहब्बत वारो मुखे चई कनात पढ़ी ॿुधा मूं कसीदे फुर्ते जा ॿ शेर पढ़िया मदीने वारे साईं जी वाखाण में ॿ शेर पढ़िया उन ड्राइवर जे अखियुनि मां लुड़क वहन पिया ज़ार गाड़ी हलंदी रही रोंदो रहियो पोइ जेॾी महिल ॻाल्हियूं हलियूं मूं पुछो मांस तॾहिं ख़बर भला मदीने वारे जो दीदार कयो थी माण्हू जागंदा निकिर पिया आहिनि सभु सुता पिया आहिनि पोइ चई मूंखे कसम आहे उन रब जो जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे उन रब जो मूंखे कसम आहे निंड में त घणा भेरा कर्म थियो आहे पर सुजागी में हिननि अखियुनि सां मदीने वारे मूंखे दीदार अहिड़ा माण्हू हिन दौर में बि आहिनि कसम खणी चई अल्लाह जी ज़ात जो कसम आहे कूड़ ॻाल्हाइण वारे ते रब जी लानत आहे मां सुजागी में हिननि अखियुनि सां मदीने वारे मीर जो दीदार नालो मोहम्मद हुयुस मुंहिंजा दोस्तो मूं चयो मां त बख़्त वारो ई गाॾी हलाई ड्राइवरी थो करे चई ॻाल्हि आहे त मदीने वारे जा महिमान खणी ईंदो या नौकरी आहे जेका ॾींदो आहियां जेॾी महिल मदीने में ईंदो आहियां दीदार जा मसा विसाल जा मसा वणींदो आहियां वरी वापसि मोटंदो आहियां त हिजर ऐं विछोड़े ऐं जुदाई जो मज़ो माणींदो आहियां इश्क वारनि खे यार वटि अचण में मज़ो आहे त जुदा थियण में बि दिलि जी हिकिड़ी कैफ़ियत हूंदी आहे सुभान अल्लाह चवण जो मक़सद ही आहे त मदीने वारो साईं अॼु बि हयातुन नबी आहे जंहिंखे दीदार कराए त देर न ऐं जिते मीलाद जी महफ़िल थींदी आहे इन महफ़िल वारनि खे मुमकिन आहे त मदीने वारो पंहिंजो रूहानी जलवो ॾेखारे जॾहिं बि मीलाद जी महफ़िल में वञो भा अदब वेंदा कयो भा वुज़ू वेंदा कयो मथो ढके वेंदा कयो एतिराम सां वेंदा कयो इंतज़ार करे वेंदा कयो छो त मीलाद जी महफ़िल का आम महफ़िल न आहे अहिड़ियुनि महफ़िलुनि ते दिलि पर नबी जो करम थींदो